विड़शा मां ख़बर ॾींदा आहियो त फूड कंट्रोल अथॉरिटी जी टीम खंडू रोड मेन बस स्टॉप ते मुख़्तलिफ़ रेज़की दुकाननि होटलुनि ते कार्रवाई करे सफ़ाई मुदे ख़ारिज शयुनि चांहि जी पत्ती कोल्ड ड्रिंक खुलियल खाइडो तेल ऐं पाबंदी पयल अजीनो मोती विकिरो करण ते दुकानदारनि ऐं होटल वारनि ते ॾंड लॻाया ऐं लाइसेंस लाइ दुकानदारनि खे बैंक में जमा करण लाइ चालान ॾिना। इन बारे में फूड कंट्रोल अथॉरिटी जी टीम में मौजूद एहलकारनि नौमान सोहेल ऐं अमान जो चवण हो त असां बाला अफ़ीसरनि जे हिदायतुनि ते खाधे पीते जूं एक्सपायर ऐं गैर मयारी शयूं विकिरो कंदड़ ऐं सफ़ाई सुथराई न रखंदड़ दुकानदारनि ऐं होटल वारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे रहिया आहियूं ऐं अजीनो मोती गैर मयारी ऐं एक्सपायर थियल चांहि जी पत्ती ऐं ॿियूं शयूं विकिरो कंदड़ दुकानदारनि ऐं केमिकल मिलियल खीर ऐं चांहि विकिरो कंदड़ ऐं सफ़ाई न रखंदड़ होटल वारनि ते ॾंड लॻाया विया आहिनि। जेके दुकानदार लाइसेंस न ठाराईंदा ऐं अजीनो मोतियो ऐं गैर मयारी एक्सपायर थियल शयूं विकिरो कंदा इन्हनि जा दुकान सील कया वेंदा। ॿिए तरफ़ होटल वारनि ऐं दुकानदारनि जो चवण हो त फूड कंट्रोल अथॉरिटी वारा ज़ुल्म करे रहिया आहिनि। बिना कंहिं सबब जे हज़ारी रुपया ॾंड लॻायो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।